कहिड़ियूं बि आहिनि क़ुर्बानियूं त इहे ई थियूं ॾियनि यार। घर इहे छॾीनि, घाट इहे छॾीनि, माउ पीउ भाउ भेण कुटुंब कबीलो, उहो घर, उहा घिटी, उहो शहर, उहा सिटी, सभु कुझु छॾे करे चई ले में तेरे वास्ते सभु छोड़ के आ गई। हाँ, छॾे बि छा, ऐं उन में बि असां त वेंदा आहियूं त ॼञ खणी वेंदा आहियूं, 100-200 माण्हू गॾु हुनखे वठणु वेंदा आहियूं तॾहिं बि। ऐं हूअ ख़ानदानी वीरांगना महाराणी लक्ष्मीबाई, राणी लक्ष्मीबाई, हाँ, अकेली हली पवंदी आहे, हल पुनल किथे थो वठी हली, तोसां त मां पाण ई पुॼंदसि। माना उहा हिमत न, एक्चुअल में उन्हनि खे इहो वरदान ई मिलियल आहे भई जिते वेंदियूं तव्हांखे राज़ी करिणो आहे। त दोस्तो ॿिए पासे ॾिठो वञे, इहे त क़ुर्बानियूं ठीकु आहे, घर त छॾियऊं, घाट छॾियऊं, माउ पीउ छॾियऊं, पर एतिरे क़दुरु जो नाले तक जी बि क़ुर्बानी इहे ई ॾींदियूं आहिनि। जेॾी महिल वेॾी थींदी आहे, वेॾीअ खां पोइ उन न्याणीअ खे डायरेक्ट घर में एंट्री कोन ॾींदा आहियूं, उन खां पहिरीं महाराज वेॾीअ महिल उन न्याणी जो नालो तक मटे छॾींदो आहे। यार, जेके पंहिंजे नाले तक जी क़ुर्बानी ॾीन उन्हनि खे हिकु दफ़ो न 100 सलाम। जेके पंहिंजे माउ पीउ जो घर छॾे करे ॿियनि जे घर में वञी करे ॾीया ॿारे ऐं उन घर खे उजियारो कनि, उन्हनि न्याणियुनि खे 100 सलाम। जेके असांजे कुटुंब खे वधाइण जे लाइ, हिकिड़ो वंश, असांजो वंश वधाइण जे लाइ औलाद ॼणे करे उनखे निपाए वॾो करे असांखे ॾीन, पर उन औलाद खे नालो तक पंहिंजो कोन ॾींदियूं आहिनि, नालो पंहिंजे उनजे पीउ जो ई ॾींदियूं आहिनि। भई कंहिंजो पुटु आहे, चई परमानंद प्यासीअ जो। अहिड़ियुनि न्याणियुनि खे 100 सलाम कजो। तव्हांजे घर में जेका लक्ष्मी थी आई आहे, घरवारी थी आई आहे, उन जी यार करण त पूॼा खपे, पर जे पूॼा नथा करे सघो त कॾहिं बि उनजो अपमान न पाण कजो न ॿिए खे करणु ॾिजो। हमेशह जेतिरो असां इन्हनि जो सन्मान कंदासीं त हीअ त आहिनि ई असांजो सन्मान वधाइण जे लाइ।